नाज़रीन तव्हां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया नौशाद फिरोज़ खां, जिते तव्हांखे इहा बि ख़बर ॾींदा हलूं नौशाद फिरोज़ खां। अॻूणो सूबाई वज़ीर नासिर शाह नौशाद फिरोज़ में शिकारपुर हादसे जी फ़ौत थी वियल पीपी अॻुवाणनि ख़लीफ़ा शकील अहमद, नादर चांडियो, गणो ख़ान तगर ऐं जोजी सूमर जे वारसनि सां तहज़ीत कई आहे। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे नासिर शाह चयो त असांजो कारकुन पार्टीअ जो असासो आहे। संदन फ़ौतगीअ ते दिली सदमो पहुतो आहे। हुन वधीक चयो त मुल्क में इलेक्शन मुहिम शुरू थी चुकी आहे। असांजी अवामी पार्टी आहे। अवामी ताक़त सां पीपी कामयाबु थींदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदो। उन्हनि वधीक इहो बि चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर ते कुझु क़ुवतूं बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए इलेक्शन खां फ़रारियत चाहिनि था, जेके कामयाबु न थींदा। उन्हनि वधीक चयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अॻूणे वज़ीर सैयद मुराद अली शाह GIT जोड़ी हुई, जंहिंजी रिपोर्ट ते क़ातिल गिरफ़्तार करे खेनि सख़्तु सज़ा ॾिनी वञे। रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़।